तव्हांजे स्कूल में उस्ताद कोन्हे? अस्सलाम वालेकुम नाज़रीन नाम है रशीद सुमरो, तव्हां ॾिसी रहिया आहियो रशीद सुमरो डिजिटल चैनल। नाज़रीन असां हिन वक़्तु ॻोठ अलायार सियाल जे अंदरि असीं वेठा आहियूं ऐं ॻोठ अलायार सियाल जे अंदरि बि उन जॻह ते वेठा आहियूं जिते प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग आहे ऐं हिन स्कूल जा त हूअं त खोड़ सारा मसाइला आहिनि ऐं उहो ॻोठाणनि खां पुछ जा मौज़ूदीन असां सां गॾु मौजूदु आहिनि। मिठू तव्हां असांखे ॿुधाईंदो तव्हां वटि कहिड़ियूं कहिड़ियूं शयुनि जी खोट? सही पेवर प्लाट जेको आहे उहो बि न आहे ऐं जेको आहे पाणी जी वॾी तकलीफ़ आहे, वॉशरूम न आहे स्कूल जो, नंढड़ा ॿार वीचारा परेशान आहिनि, उस्ताद जी वॾी सर तकलीफ़ आहे। जो पहिरीं बशीर अहमद जमाली साहिबु हुयो असां वटि, माशाल्लाह 35 खां 34 साल सही सर्विस कई, रिटायर थी वियो आहे। मूंखे घटि में घटि बि 7 महीनो आहे 6 महीनो आहे जेको सही आहे उहो हली हली टीओ साहिब वटि वियुसि, पोइ डीओ साहिब वटि वियुसि, एप्लीकेशनूं जेके बि क़ानूनी तरह सही जेको तरीक़ेकार थींदो आहे उन हिसाब लिखी करे उते साईं जिन खे हाज़िर कयूं, पर को बि जेको आहे उन ते अमल न थियो आहे अॼु ॾींहुं। असांजे ॻोठ में रोड जी असांखे ज़रूरत आहे, असां वटि गैस न आहे, असां नलके जो पाणी जेको आहे उहो बि सही कोन्हे ऐं असां बि इलाही तकलीफ़ में आहियूं। असां आले वॾे उहिदेदारनि खे अपील करियूं था, रोड रस्तो असांखे ॾिनो वञे, असांजा वाइदा वचन कनि था, असांजो कमु केरु माण्हू करण लाइ तयारु कोन्हे। असांजी फुड़ू असांजे स्कूल माना इन सां 6-7 महीननि खां बंदि पियो आहे। असांजा जेका ॿार आहिनि असीं हाणे ॿार किथे मोकिलियूं? असांजो मस्जिद बि आहे, स्कूल बि आहे, असांजूं गलियूं जेकियूं आहिनि हर माण्हू जी गली ठही आहे, हिकिड़ी सियाल क़ौम जी गली नथी ठहे, न को असांखे कोई सहूलियत मिली वञे। असां कहिड़ो आले ऑफिस हिन असां ॾोह कयो? असांजो पहिरियों मेन मसइलो आहे जेको असांजो स्कूल काफ़ी अरसे खां बंदि पियो आहे, को उस्ताद कोन्हे, ॿार तव्हांजे साम्हूं आहिनि, रांदि कुॾी कुॾी हलिया था वञनि ऐं तक़रीबन 10 खां 15 किलोमीटर तव्हां ॿार ईंदा आहिनि, बसि को उस्ताद कोन्हे, को फैसिलिटी कोन्हे। ॿियो मसइलो इहो आहे असांजा ॻोठ जूं गलियूं जेके आहिनि उहो सफ़ा बुरो हाल लॻो पियो आहे। बरसातनि में या को उणी को मरणो परणो थिए थो उन्हनि में ॻोठाणा काफ़ी जेको आहे उहो परेशान था थियनि। ॿियो जेको आहे रोड तव्हांजे साम्हूं आहे, को रोड जो सिस्टम कोन्हे। पाणी जो मसइलो आहे, पाणी जेको असां वटि खारो आहे, पाणी जा नलको सफ़ा जेको आहे उहो खारा थी विया आहिनि, त को बि पाणी जो सिस्टम कोन्हे। ऐं मेन कमु जेको आहे असां चऊं था असांजो स्कूल हली वञे, असांजो मेन मसइलो इहो आहे त ॿार वीचारा तक़रीबन 200-250 ॿार आहिनि, डेली वेही हलिया था वञनि। जी नाज़रीन तव्हां ॻोठ अलायार सियाल जा जेके मसाइला आहिनि उहे तव्हां ॿुधा त हिते न को स्कूल जे अंदरि उस्ताद आहे, न को हिते रोड आहे, न को हिते पीअण जो साफ़ पाणी आहे, न को हिते सोलर पैनल सोलर प्लेट्स आहिनि, न को हिते पेवर ब्लॉक आहिनि। का बि ज़िंदगी जी बुनियादी जेका ज़रूरत आहे उहा हिन ॻोठ जे अंदरि मुहैया न थियल आहे। असांजा हितां जा जेके मुंतख़ब नुमाइंदा आहिनि उन्हनि सभिनी में फ़र्क़ु आहे थिए थो त हिननि वीचारनि पढ़ियल लिखियल माण्हुनि ऐं हिकिड़े सुलझियल माण्हुनि जे ॻोठ जे अंदरि जेकी बुनियादी शयुनि जी जेका खोट आहे उनखे पूरो कयो वञे त जी ही वीचारा सुकून जी ज़िंदगी जेका आहे सो गुज़ारे सघनि। इंशाअल्लाह ईंदड़ प्रोग्राम सां गॾु वरी ॿिए के ॻोठ जे अंदरि तव्हां सां गॾु हूंदासीं। तेसिताईं जे लाइ पंहिंजे मेज़बान रशीद सुमरे खे इजाज़त ॾींदा। साथ सलामत, सिल सलामत।